थोड़े दादा में तव्हांजे ख़ासला शायदि शानदार तव्हांजो इस्तेमालु थी वियो आहे, छा चवंदो मां वॾो घुराए थो आहियां पंहिंजी आवाम ख़ासि तौर ते पंहिंजे कामरेड शाहिद जेके एतिरो ज़बरदस्त अरेंजमेंट करे माण्हुनि खे गॾु करे मुंहिंजे लाइ अॼु कढी आयो आहे ऐं आवाम असां गॾु हलाए रहियो आहे। अहिड़ी बरसाति में अहिड़े मौसम में असां सभु गॾु आहियूं त इहे काफ़ी आहे, इहे असांजी फतह आहे, इहे काफ़ी आहे मुखालिफ़नि खे जवाबु ॾियणु। बरसाति में भी माण्हू कोठी जे माण्हू तव्हांजो शानदार इस्तेमालु कयो, इन मां तव्हां छा त आवाम तव्हां सां गॾु आहे? पहिरियों मौक़ो कोन्हे, असां इलेक्शन जी स्टार्टिंग हिन गोठ खां वरिती हुई, तव्हांखे यादि हूंदो। हितां असीं कोई 11:30 12 ताईं असां पौणे 4 बजे चंबड़ पहुता हुआसीं। जॻह जॻह ते असां माण्हू गॾु बीठल हुआ। ही गोठ पीपुल्स पार्टी जो किलो आहे। इन गोठ जा सभु बिरादरियूं असां सां गॾु आहिनि, पीपुल्स पार्टी सां गॾु आहिनि। जातिक साहिबु शाहिद समाज सदाम असीं त पीपुल्स पार्टी जा कारकुन आहियूं। पहिरियों आख़िरी तारीफ़ी पीपुल्स पार्टी आहे। असां जो वास्तो के सो कार्ड क़िस्म जे राजनीता त न आहे, हिकिड़ी उन पार्टी जी जेका शहीदनि जी पार्टी आहे, उन ग्राउंड ते असीं मैदान ते बीठल आहियूं ऐं असां इन एतमाद सां बीठा आहियूं। पंज न इन्हनि जी इन्हनि हरकतुनि जे करे 5,500 ते खटींदासीं इंशाअल्लाह ताला। रद्द जी ॻाल्हि कोन्हे, असीं मुंहिंजो पर्सनल अटैक कयो आहे। मुंहिंजो 36 साल सियासी ट्रैक रिकॉर्ड आहे। जनरल चावला के ज़माने खां 36 साल पार्टी सां हिन में वॾा कैमरा आया हूंदा ऐं को कटकू क़िस्म जो कामरेड कोन्हे जेको पीपुल्स पार्टी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि, ज़र्फ़ जी ॻाल्हि आहे। मुंहिंजो ज़र्फ़ मूंखे इजाज़त नथो ॾिए, या मुंहिंजी रगुनि में उहो खून शामिल न आहे, या मुंहिंजी सियासी ख़ानदानी तरबियत अहिड़ी न आहे कि जो उन अंदाज़ सां उनखे जवाबु ॾियां। पर असां ई त हिन मुआशरे में हिन मुल्क में तनक़ीद जा रवाज विधा। असां मुस्बत तनक़ीद कंदा बि आहियूं, मुस्बत तनक़ीद ॿुधंदा बि। अगरि असीं चऊं था त अॼु असां गॾु आहियूं त असीं उहो क्लेम पिया करियूं त असीं उहो साबित करे पिया ॾेखारियूं। पर्सनली तरह ईअं आऊं वरी बि हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, असां हिनखे हेल्थी कॉम्पिटिशन वरितो आहे डे 1 खां। इमरान खे बि गुज़ारिश आहे त हिनखे हेल्थी कॉम्पिटिशन रखणु न ॾियो। अगरि ॿिए कंहिं एंगल में वठी वियो आहे त चूड़ियूं असां कोन्ह पातियूं। इन खां बि सख़्तु लैंग्वेज असीं ॻाल्हाए सघूं था। असीं पंहिंजे हर वोटर ऐं तिरंगे झंडे जो तहफ़ुज़ ॼाणूं था। कंहिं बि अगरि असांजे वोटर सपोर्टर सां या असांजे झंडे सां का हरकत थी, जॾहिं असां चऊं था त असां पहिरें ॾींहं खां सुहाग जो दामन हथां न आहे छॾियो, त असीं साम्हूं वारनि दोस्तनि खां बि इहा उमेदु रखंदासीं। ॻाल्हाइण सभिनी खे अचे थो, अमी अरड़ा पुट जो त चूड़ियूं असां कोन्ह पातियूं आहिनि। महिरबानी। तव्हां ॾिसो पिया त हीअ बरसाति हले पई ऐं हिकिड़ी असां नंढड़ी कॉल कईसीं। असांजो रखी आहे तव्हां माण्हुनि जो जोश ॾिसो पिया, अवाम असां सां गॾु आहे। बाक़ी हिननि सां गॾु चंद वधियल भाती आहिनि घर जा, उहे हिननि सां गॾु आहिनि। बाक़ी अवाम पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी आहे। 24 जुलाई ते इंशाअल्लाह ताला कामयाब थींदो। बाक़ी हाणे हिननि खे ज़िद आहे हिकिड़ो, हाणे ज़िदी माण्हू खे छा कंदासीं? ॿार आहिनि नंढा, कद बुत में वॾा आहिनि, पर हिननि जो जेको ज़हन आहे अञा बि ॿारणो आहे। हीअ जेके आहिनि से वण ते चढ़ी विया आहिनि। 24 जुलाई ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी ताक़त सां, इन यूनियन काउंसिल जी जारकी आवाम जी ताक़त सां हिननि खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके बि मेंबर आहिनि इहे कामयाबु थींदा ऐं ज़िद्दी ॿारनि खे 24 जुलाई ते हेठि पट ते लाहे तव्हां 5,000 लीड जी दावा कई जेको हुनखे मुस्तरद कयो, छा चवंदो बारे में? दादा हाणे ॾिसो न, असां इहा ॻाल्हि न कई। तव्हां हींअर ॿुधो वसंदड़ हिन मौसम में माण्हुनि जो जोश ॾिसो ऐं ख़ासि तौरु ही गोठ पहिरें ॾींहं खां ईअं ई पुरजोश रहियो आहे ऐं 24 जुलाई ते ईअं ई पुरजोश रहंदो, ईअं ई वोट कंदो। हू त चवंदा असीं तव्हांखे शिकस्त ॾींदासीं, राज़ी आहे मुखालिफ़नि में वटि इहे ई ॻाल्हियूं आहिनि। उहे हाराए वेठा आहिनि, गुजरात जो शिकार आहिनि। असां कामयाबु आहियूं, असां सां आवाम गॾु आहियूं। जाती मोरी जूं मायूं, भेनरूं, नौजवान